तालुक़ु आहे सोशल कम्यूनिटी डेवलपमेंट सां वाबस्ता सभिनी जा थोराइता ऐं ॿी जेके सरगर्मियूं आहिनि इहे किताबनि जा मेला जेके आहिनि उहे किताबी मेला न आहिनि पर इहा हिकिड़े क़िस्म जी जेका आहे एक्टिविटी आहे जेका ॼाण थी ट्रांसफर करे ॿारनि में हिकिड़े क़िस्म जो शौक़ु पैदा कंदी उहे किताबनि जी तरफ़ माइल थियनि असांजा जेके अदीब दोस्त आहिनि उन्हनि खे बि दुनिया जा जेके किताब आहिनि उहे घर वेठे मिलंदा हूअं त डिजिटलाइज़ेशन थी वई आहे डिजिटलाइज़ेशन जो दौरु आहे पर उन दौर में बि किताब जो न हुजणु माना हिकिड़ो सवलिया निशान थी थो वञे किताब पीउ जेको आहे न उहो सभ खां सुठो हमदर्द सुठो दोस्त आहे भली इहा डिजिटलाइज़ थी वञे भली हर शइ तव्हां वटि मोबाइल में क़ैद हुजे उन बावजूदि बि किताब जी जेका ज़रूरत आहे उहा माण्हूअ खे हर वक़्तु पवे थी माण्हू मुतालियो जेॾीमहिल करणु चाहे पीस ऑफ माइंड सां त उन लाइ किताब जी तमामु घणी ज़रूरत आहे हीअ जेका एक्टिविटी थी आहे हूअर जा रसलाबाद ऐं हालाणी ऐं कोठी कबीर जा जेके बि दोस्त आहिनि ऐं माहरापुर जा गॾिजी सघिजी हक़ीक़त इहा आहे त हीअ जेके शहर आहिनि चारई पंज सेठार जा माहरापुर हूअर जा हालाणी हाणे इहे सभु हिक ॿिए जा माना इहे जाड़ा ॿाहिरि थी विया आहिनि ऐं उन्हनि में कल्चरल एक्टिविटीज़ या कल्चरल जेका ग्रोथ आहे उहा हिक ॿिए सां ॻंढिजी वई आहे ऐं अॻिते हली माना तमामु थोरे अरसे में इहे सभु शहर हिकिड़ो माना बाक़ाइदे ॻोठ जो ॾेख ॾींदा ऐं वॾो शहर जेको आहे उहो बणिजी वेंदा हिकिड़ो कामन हिते दोस्तनि खे इहे एक्टिविटीज़ हितां खां अॻिते ट्रांसफर करणु घुरिजनि हूअर जा हालाणी ॿियनि शहरनि में बि इहे जेके किताब खणी दोस्त आया आहिनि उन्हनि सां जेको आहे सहकार थिए जीअं इनशा ताला अॻिते हली इहे कम जेको आहे लगातार जारी रहंदा वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी